सुना हदीस मुबारक में आहे तो सरकार माल गनीमत तक़सीम करे रहा हुआ तो एक शख्स गुस्ताखी कई पान हज़रत उमर फारूक उथिया तलवार कड़ी इजाजत घुराऊं इजाजत हुजे त हिन गुस्ताख जो सरकलम कयो पान मना फरमायूं तो इस्लाम अञा ताक़तवर न आहे थियो मतलब ताना मिलन तो पान में लगी विया हदीस में अचे तो जॾहिं हू सरकार के पुठी ॾेई हलियो तो हुनखे आर बि महसूस न थई न बेअदब खे पान फरमायूं साहब आखे इन शख्स के ॾिसो हिन में अहिड़ियूं नस्लूं पैदा थींदियूं जो अहिड़ियूं त इबादतूं कंदा इहे शख्स तो तव्हां पंहिंजूं इबादतूं इन्हनि जे साम्हूं तमामु घटि सम्झंदो एॾा रोज़ा रखंदा जो तव्हां पंहिंजा रोज़ा उन्हनि जे साम्हूं तमामु घटि सम्झंदो पर पाण फरमायूं त दीन मां इहे ख़ारिज थी वेंदा जीअं तीर कमान मां निकिरी वेंदो आहे त सुणो रखो ख़बर पई त रुगो नमाज़ूं पढ़ण सां ईमान जी हिफ़ाज़त जी ज़मानत नथी मिले रुगो रोज़ा रखण सां रुगो सदका ॾियण सां ईमान जी हिफ़ाज़त जी ज़मानत नथी मिले अरे ईमान अमल जो नालो न आहे मुस्तफ़ा जी मोहब्बत मुस्तफ़ा जे इश्क़ जो नालो आहे इतने चवण खां पोइ इजाज़त वठंदुसि वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह।